पत्थर के निहार मां पत्थर के ॾिठो त हैदर करार शरीफ खुदा फरमाए त महबूब करीम कायनात जे सरदार फरमाया ए हैदर मां जॾहिं अम्मा जे पेट में हुयमि हिन पत्थर मुते दुरूद व सलाम पढ़ियो अॼु बि इन खे सुञाणींदो आहियां। वो सरदार अली शाह अर्ज़ करे तवज्जो रहे मुझे हुए जा परवाह न हो। जानवर चौपाया मुबारक ॾियनि ऐं दुरूद व सलाम पढ़नि, पखी मुबारक ॾियनि दुरूद व सलाम पढ़नि, बण मुबारक ॾियनि दुरूद व सलाम पढ़नि। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे इहो छा आहे? इहो ई त मुंहिंजे नबी जो मीलाद आहे। ऐं तवज्जो रहे मुझे हुए जा परवाह न हो। अबू लहब नबी जो दुश्मन आहे। हज़रत अब्बास का रिवायत है तो साल का बाद में जरे जो उन का पूछा कई वई त दे खबर तुला कब्र में छा चला चयो तो दोज़ख जी बाहि साड़ी दिया जमीन पीढ़ी दिया पर चेहरा त कायनात जा सरदार रहमत लिल आलमीन हिन दुनिया ते आया। मां पंहिंजी नौकरियाणी सोबिया के बिन आंगुरनि जो इशारो करे आजाद कयो। उन रात ऐं ॾींहुं अल्लाह तबारक व तआला हिन बिन आंगुरनि मां हिकिड़ी मां खीर बि मां माखी मिलंदो आहे, सुकून राहत ईंदी आहे। पूरे हफ़्ते जी दोज़ख जी बाहि ज़मीन जी पीड़ मूंखां विसरी वेंदी आहे। जे नबीअ जो दुश्मन भाटियो समझी करे ख़ुशी मल्हाए उन रात उन ते करम थे। तव्हां असां त उम्मती थी करे मिलाद मल्हायूं था। वरी आख़िर में सरदार अली शाह इहो अर्ज़ करे त जेको चवे थो मीलाद हराम आहे छा ॻाल्हायो मीलाद हराम आहे यारी हराम आहे ऐं असां पुछूं छो चवे थो गैरुल्लाह जे नाले सां हराम आहे। छा मीलाद गैरुल्लाह जे नाले सां? जी हाणे सरदार अली शाह खे ॿुधाए त जेको इहो अक़ीदो रखंदो त गैरुल्लाह जे नाले सां मीलाद ऐं यारी हराम आहे त जेको फतवा थो ॾे जेको अक़ीदो रखे थो त गैरुल्लाह जे नाले सां मीलाद यारी हराम आहे, सरदार अली शाह उन खां सवाल थो करे जे तुंहिंजे अक़ीदे मुताबिक़ ॿुधा दुनिया में काई शइ हिलाल रहंदी? हाणे तव्हां को सरदार अली सवाल थो करे तव्हां असांजी ज़मीनूं अल्लाह जे नाले ते आहिनि या तव्हां असांजे नाले ते? असांजे नाले ते मिल्कियत असांजे नाले ते, ज़मीन असांजे नाले ते, कारोबार असांजे नाले ते, ईअं आहे या न? पर ॻाल्हि त ॿुधो त शरीयत सभिनी जे लाइ या सिर्फ़ तव्हां असांजे लाइ? ॻाल्हायो सभिनी जे लाइ। त हाणे चए थो गैरुल्लाह जे नाले ते मीलाद हराम आहे ऐं तव्हां असांखे पुट जी भाउ जे शादी जो सॾु थो ॾे जेको नबी जे मीलाद जे लाइ इनकार थो करे अक़ीदो रखे थो त गैरुल्लाह जे नाले सां हराम आहे। हाणे उहो असांखे सॾु थो ॾे त मां तव्हांखे दावत ॾियां थो मुंहिंजे पुट जो शादी आहे ऐं फिलाणे टाइम ते फिलाणी तारीख़ वलीमो अची खाई वञो। सॾु ईअं मिलंदो आहे या तव्हां वटि बीतना आहे? ईअं मिलंदो आहे? हाणे तव्हां शादीअ जे पिंडाल में पहुतो अॻु में ई जेको आहे त पनो बुको जेको आहे पेन ॾेई छॾींदो वटि। हाणे जेको दाख़िल देर में पैसा लिखराए मानी पोइ खाए या मानी खाए त पोइ निकिरे अॻु में पैसा। सरदार अली शाह अर्ज़ करे हिन जो पुट गैरुल्लाह आहे जी गैरुल्लाह आहे न। पोइ हाणे मानीअ जे मथां जेको आहे वलीमे जे मथां गैरुल्लाह जो नालो पियो इहा मानी हिलाल आहे हराम आहे? ॻाल्हायो जी ॻाल्हायो छो था भला जी? छो त अॼुकल्ह माहौल अहिड़ो आहे भले कहिड़ी बि शइ अची मिड़े खाइणो आहे। अल्लाह अल्लाह साईं आराम खां बचाए। गैरुल्लाह जे नाले सां पुट जी शादी जो सॾु ॾिए थो त जाइज़ आहे मीलाद हराम आहे? हाणे फ़ैसिलो तव्हां ते आहे, हिन ते शरीयत न आहे। सरदार अली शाह अर्ज़ करे कि इन जे अक़ीदे मुताबिक़ गैरुल्लाह जे नाले सां चवे थो हराम आहे त एतिरे ताईं मिल्कियत हराम आहे, कारोबार हराम आहे। एतिरे ते तव्हां सॼो मस्जिदूं बि गैरुल्लाह जे नाले ते क्या गौसिया मस्जिद आहे, का अबू बकर मस्जिद आहे, का उमर फारूक मस्जिद आहे, ईअं आहे या न? एतिरे ताईं जो इहो अक़ीदो रखबो त पोइ त क़ुरान पाक बि सारो गैरुल्लाह जे नाले सां आहे। पूरो क़ुरान गैरुल्लाह जे नाले सां आहे। पोइ तुंहिंजी फतवा त क़ुरान ते बि अची वई। तो सरदार अली शाह अर्ज़ करे त गैरुल्लाह जे नाले ते पुट जी हिन जी पुट जी शादी जेका हिलाल आहे त पोइ नबी जो मीलाद हिलाल न आहे? तवज्जो रहे असां मीलाद रखूं था। मीलाद जो नालो हिकिड़ो मदीने वारे साईं जो, ईअं नी त ॿाहिरि ॾांद मदीने वारे साईं जे मीलाद जो आहे। हे यारीअ जो ॾांद आहे, यारीअ वारे जो आहे। नाला घणा आहिनि? हिकु नालो
ॻाल्हायो नालो हिकु ऐं उज़ई जे जानवर जो कुर्बानी जो नालो जानवर कंदा आहियूं वॾो जानवर उनखे घणा नाला हूंदा आहिनि घणा इहो हराम न आहे हिकु नालो रखूं था नबीअ जो या पीराने पीर दस्तगीर त हराम आहे हे पंहिंजा 7 नाला रखे त हिलाल थी वियो अदा गैरुल्लाह जो नालो आहे न हराम थी वियो न पोइ हाणे हीअं केस जो का 6 नाला जो का रख तूं पंहिंजा गैरुल्लाह जा हिकु नालो अल्लाह जो उज़ई थींदी कुर्बानी थींदी यानी रब पाक फरमाए थो 7 ई नाला गैरुल्लाह जा 7 ई नाला तो सरदार अली अर्ज करे जे उज़ई जो जानवर कुर्बानी जो जानवर 7 नाला रखजन हराम न थो थिए त पोइ मिलाद जो जानवर की हराम थींदो पर पोइ सरदार अली शाह तो के चवे ये सुन्नी मुबारक अथई जे असा हिकु नालो रखूं त हराम हे 7 नाला रखे त हिला हिन जे लाइ जेको आहे सरदार अली शाह ते तव्हां फ़िक्र कयो त 7 वारो वधीक हराम आहे या हिकु वारो वधीक हराम आहे ॻाल्हायो यार कन क्यास तो अचे तव्हांखे बि जी पोइ मुबारक अथव तव्हां सां वधीक थो खाए असां हिकिड़ो नालो खणो त हराम आहे हे 7 नाला रखी त 7 वारो वधीक हराम आहे न अफ़सोस सद अफ़सोस नबी सां एतिरो ऐं कूड़ ऐं धोखे में रखियो थो वञे तो सरदार अली शाह अर्ज करे जे इहो अकीदो माण्हू रखे त गैरुल्लाह जे नाले सां मिलाद ऐं यारी हराम आहे जेको इहो अकीदो रखे थो सरदार अली शाह अर्ज करे जे गैरुल्लाह जे नाले सां मिलाद ऐं यारी हराम आहे त पोइ सरदार अली शाह अर्ज करे त पोइ त तुंहिंजे अकीदे मुताबिक़ पोइ त तुंहिंजी ज़ाल बि हराम थी अदा शरीयत मुहम्मदी निकाह थींदो आहे त फिलाणो पुट फिलाणे जो शरीयत मुहम्मदी हेतिरो हक़ मोहर माई साहबा खे वकील वञी चवंदो आहे 2 गवाह हूंदा आहिनि मुर्स करे कबूल कई माई के जो हा न कजा जे हा कहे त हर शे वेंदे हली शायद न समझाए सघियो ऐं कंहिं सां गॾु पुट हुजे पुछा करे पी जो नालो छा थी चइजां पी जो नालो न ॿुधाइजां समझो था न पोइ त सरदार अली शाह करे जे गैरुल्लाह जे नाले सां फतवा है नबी जे मिलाद ते त पोइ ज़ाल बि हराम आहे गैरुल्लाह जे नाले ते ज़ाल बि हराम आहे औलाद भी हराम है दुनिया में काई भी शे हलाल ना है तो सरदार अली शाह अर्ज करे तहां असा के खबर पई तो कुरान पाक सारो गैरुल्लाह सा है कुरान पाक कुरान यानी नाले रखण सा शे हराम न थींदी आहे छा नाले रखण सा जी नाले रखना शे हराम न थींदी आहे पाक हूंदी आहे कुरान पाक आहे त मिलाद भी पाक आहे पोइ सरदार अली शाह करे हा असां मुस्लमाननि वटि गैरुल्लाह जे नाले ते पुठी हराम आहे त गैरुल्लाह जे नाले ते जानवर ज़िबह कंदा हूं वो गैरुल्लाह जो नालो पोइ चाहे नबीअ जो नालो छो न वठूं चाहे दस्तगीर जो नालो छो न वठूं तभी हराम आहे पोइ गैरुल्लाह जे नाले ते पुठी ऐं नालो रखण फ़र्क़ु आहे या न फ़र्क़ु आहे या न पोइ हाणे ॾिसो तव्हां असांखे केॾो धोखे में रखियो थो वञे त नालो रखण करे रहियो हा असां मुस्लमान वटि कोहण जेको आहे ज़िद करणु चाहे मिलाद जो हुजे चाहे यारी जो हुजे चाहे ईसाले सवाब जो हुजे पर नालो जेको आहे कोहण महिल असां मुस्लमान कीअं कोन आहियूं बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर वारो जेको जानवर खे ज़िबह कयो वेंदो आहे उहो हिलाल आहे सरदार अली शाह अर्ज़ करे जे इहो अक़ीदो रखबो त दुनिया में काई बि शइ हिलाल न हलंदी पोइ तव्हां असांखे ख़बर पई त क़ुरान पाक आहे त मिलाद बि यारी बि अल्लाह खां दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी जे महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिलाद मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए मूं आज बेकार जो अर्ज़ करण वारे ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए भैया चखनी कह चो भे नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए पीर भैया भे दुनिया वाला चवंदा आहिनि त अल्लाह वाला कुझु न आहे अल्लाह में छा आहे पर सरदार अली शाह करे तवजह रहे मुंहिंजे महबूब जा परवानो अल्लाह वारा में सवाल वधीक ॻाल्हि आहे ई कान हे चवे थो अल्लाह वारा में न वञो पाण वरी हितो पैसा भरे सिधो मके पास काॾे थो वञे उमिरे ते थो वञा काॾे थो वञे हज ते थो वञा
हाणे त पुछा त करे जॾहिं उमरो करे जॾहिं अल्लाह जे घर जो तवाफ़ करे बरकातूं नफ़िल पढ़ी करे तवाफ़ करे फारिग थियो हाणे चए महिरबानी करे हाणे सफ़ा मरवा ते न वञजा पुछई न छो छो जो औरत वलिया थी आहे नबी न थींदी आहे बीबी हाजरा वलिया है हाणे सफ़ा मरवा अम्मा बीबी हाजरा वलिया जा कदम लगल है हाणे महिरबानी करे उते न वञ छो त अल्लाह वारनि जो काइल ई न आहे तूं असांखे झले त अल्लाह वारनि ते न वञो तूं वरी अल्लाह वारनि जे नक्शे कदम जाते कदम लगल उते वञे वो चेस मेहरबानी करे तवाफ़ करे नफिल पढ़ी करे मोटी है ना वो जने ना अल्लाह तबारक व तआला जी दरबार में सिर सजदे में रखी करे बरकातूं नफिल पढ़ी करे दुआ घुरंदो अल्लाह फरमायो ता गाल ॿुधे तवाफ़ मुंहिंजे घर जो कयो थी बरकातूं नफिल पढ़ियो थी हथरा खणाए थी क़बूल न कंदो मां मुझा मालिक कीअं क़बूल कंदे अल्लाह तबारक व तआला फरमायो वञ मुझे वलिया जा कदम लगाए सफ़ा मरवा ये 7 चक्कर लगा मुझा वलिया बीबी हाजरा कदम या 7 चक्कर लगाया न तू भी 7 चक्कर लगा पर तू पाजी मर्जी ते न बीबी हाजरा जी हलिया बाहू हलाए दे तू भी ई हला नक्शे कदम से हली दे थार तुम्हारा तुझी इबादत भी कबूल कया ये सजदो भी कबूल कया दुआ भी कबूल कया तो तुझो खर्च भी कबूल कया तो सरदार अली शाह अर्ज करे जे कायल अल्लाह वाला जे दरबार जो न है तो न वने ना वो हज ते वने तवाफ करे उमरो करे वरी जो बाद जाते अल्लाह जी वलिया बीबी हवा साण हजरत आदम कदम रखिया अल्लाह तबारक व तआला फरमाए जे हज करण अचे दो त इन जाय ते अच जाते मुजा वलिया जा कदम लगा है ना ये नहीं दे तो पुत जो हज कबूल जी को जो अल्लाह वाला के नथो मने तो चेस में छो थो वने पाण वने तो सरदार अली शाह अर्ज करे वो सरदार जाए पुत्र जी शादी करे तो जायज ये अबू बकर सिद्दीक के शान में रैली करे तो जायज अज असा नबी जे ला मिलाद कयो तो वो ना जायज अफसोस है पर सरदार अली शाह अर्ज करे तवज्जो रहे वो जे वो जा परवान है तो औरत हुई जे छंजाणी जणियूं आई सती उम्मीदवारी हस दाइन दिसी करे जिस गाल बद तोके आहे पेट में बार जो ना वो धी थी पुट न थी तो माई साहब के घर वाला मेहना ताना जन तू विभागिया तो की जो गाल छन्याणी जाई सती भी पेट में थी तो की जो गाल भागी ना है अल्लाह अकबर माई साहब नीचे में गारो करे मुर्शिद के दरबार में थी सुने पीरन के पीर दस्तगीर दर अर्ज करे थी सुना दस्तगीर कुर्बान वना डडन मिटन माटन ताना दई करे मेहना दिना है हर वक्त उठा थी मेहनन में तानन में बस मुझो जिया जिंदा करे छे तो हाने तुझी दरबार तुझे दर का सबब को दरवाजो कोने हाने मुझे पेट में न्याणी आ तो अल्लाह के दरबार में मुझे पुत्र वठी कदम न छदी माई सुने दस्तगीर हथवा खणी करे माई साहब के तो माई साहब हां गाल बुध तोखे हुई पेट में न्याणी पर मां पांजे रब का तोखे पुत्र वठी माई साहब जो कोई मोटी सगरी के तो मुखे मेणा दींदा होता ना दींदा हो मुखे मुबारक करियो हाने मुखे मुर्शिद जो बात दिए में पुत्र करे दिनो बस इया मिटन माइटन के चोंदी वदे दी पूरा थींदा बाहर जाओ दाई जो आई बाहर जनाए या बाहर जना करे दाई दी दे खबर तू तो मुबारक दी सभी के पुत्र जमदो पुत्र है तो दी जाई तो माई साहब चवे दी अदी ये तुझी अख जो कसूर मुझे मुर्शिद जी ज़बान सुनी दाई कावड़ी पे खणी करे जोरी मोचरा दिसो माई साहब दिसी करे चवे दी मुझे अख जो कसूर मुझे मुर्शिद जी ज़बान सुनी बस 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 अदी नाराज न थी वी जी सिंधी मां मुर्शिद जी दरबार में पाक साफ थी तो वेद 40 दी गुजरिया 41 दी वी जी सिंधी कपड़ा पाए उआ न्याणी झोली में खणी करे रोईंदी नीचे में गारो करे मुर्शिद जी दरबार में पहुंचंदी वई अर्ज के ने कुर्बान वणा तो वायदो कयो तो जो रब खां धीअ में पुट करे मैं मुंजा मुर्शिद हाने त मिट माइट मां त उन्हनि खे चयो त मूंखे मुबारक हुजे मुंहिंजे मुर्शिद जी ज़बान सुनी आहे पर हाणे त मिट माइट मूंखे अञा वधीक मेणा ताना था ॾियनि सुणे दस्तगीर फरमायो माई साहब 40 ॾींहं इनखे पालियो थी 41 ॾींहं खणी मुंहिंजी दरबार में आई आहे हाणे ॻाल्हि ॿुध खणी आई आहे धी हुई हाणे पुट थी धी न थी
माई साहबा कपड़ो हटायो दिसे त पुट्रा अर्ज के कुर्बान वया पेटो थी पुट छो न जायो पाणा फरमाए जे पेटो पुट जमई हा त कोई भी इन न चवई हा त दस्तगीर पुट ॾिनो थी हाणे इन जो नालो शेख शहाबुद्दीन रखजा जेको क़यामत ताईं शेख शहाबुद्दीन जो नालो खणंदो वेंदो सभई चवंदा आहिनि पीरनि जे पीर दस्तगीर जी दुआ है त धीअ मां पुट थियो जो 100 वर्षन जो अगवान आ तो सरदार अली शाह अर्ज करे मुझे हो जा परवाना पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुभानी मुझ में रब्बानी मुर्शद अब्दुल कादिर जिलानी फरमाया जेको भी शख्स इरादो करे त मां दस्तगीर जो पीरन जे पीर दस्तगीर जो मुरीद थिया जो कादरी सिलसिले में सुने दस्तगीर फरमाए त जन्नत में कदम पूर कदम पेरे उन मुरीद जी शफाअत करे अल्लाह का दुआ है अल्लाह तबारक व तआला तमाम सभी के दस्तगीर नमन महबूब करीम कायनात सल्लल्लाहु अलैहि मिलाद नसीब फरमाए मुआजिब बता अर्ज करना वाले बुजुर्ग पानी बारगाह में कबूल फरमाए अस्सलाम वालेकुम।